दोस्तों, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो बैत सुर ससुई मां तव्हांजे नज़र कंदासीं। शाह साईं तो फरमाए त महंद मोथाजी करे पुठी पेर खणेज, को बेलाणी केच दे हुज न हलाएज, पाणा धारा प्रीतणो ससुई साण खणेज, ओडी अज़ाज़ील खे वेझी ताम वञेज, ओ ना उमेदी नेज त ओडी थिए उमेद खे। शाह साईं ने बैत में फरमाए थो त महंद मोथाजी करे, ये इंसान तू पाण खे कुछ बि न समझ, तू हिकिड़ो मोथाज आहीं, तू हिकिड़ो ॿिए जे सहारे ते हलंदड़ आहीं। महंद मोथाजी करे पुठी पेर खणेज, गुनाहनि जे कम खां पोइते पेर खणिजे, गुनाहनि जे वेझे न वञिजे। पुठी पेर खणेज, को बेलाणी केच दे हुज न हलाएज। केच जेको आहे सो जन्नत खे सॾियो वियो आहे, त ईअं न सम्झिजे हाणे आउं अलाह वारो आहियां, जन्नती थी वियो आहियां, इहो कॾहिं बि दिलि में तसवर न आणिजे। को बेलाणी केच दे हुज न हलाएज, इहा हुज न रखिजे त आउं हाणे जन्नत में वेंदुसि। को बेलाणी केच दे हुज न हलाएज, पाणा धारा प्रीतणो ससुई साण खणेज। पाणा धारा प्रीतण जो मतिलबु आहे त हितां खां संबर खणी पोइ वञिजे, ख़ाली न वञिजे। नेकी जा कम करे, चङाई जा कम करे पोइ क़बर में वञिजे। पाणा धारा प्रीतणो ससुई साण खणेज, माना अमल गॾु खणी वञिजे। पाणा धारा प्रीतणो ससुई साण खणेज, ओडी अज़ाज़ील खे वेझी ताम वञेज। शैतानी कमनि जे वेझे बि न वञिजे, उन खां परे भॼिजे। ओडी अज़ाज़ील खे वेझी ताम वञेज, ओ ना उमेदी नेज। ईअं न सम्झ त आउं निमाज़ी आहियां, आउं हाजी आहियां, आउं अलाह वारो आहियां, आउं बशको वेंदुसि। ओ ना उमेदी नेज त ओडी थिए उमेद खे। फ़कीर साईं खे इजाज़त ॾींदा, साथ सलामत। जिए लतीफ़ जिए सिंध।